हेडलाइन सां ॾिठियूं ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कंदासीं। लाड़काणे वेझो बाईपास ते तेज़ रफ़्तार कार ऐं मोटरसाइकिल में टक्कर थियो आहे। हिकु नौजवान फौत थी वियो जॾहिं त 3 ॼणा ज़ख़्मी थिया। अपडेट कयो ब्रेकिंग न्यूज़ आहे। हादसो पेश आयो आहे लाड़काणे भरिसां बाईपास ते तेज़ रफ़्तार कार ऐं मोटरसाइकिल में टक्कर जे नतीजे में हिकु नौजवान फौत थी वियो आहे ऐं 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि खे चाणका अस्पताल पहुचायो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। लाड़काणे मां आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर रशीद समो असां सां लाइन ते ॻाल्हाए। जी रशीद, हादसे जा कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल अली रज़ा, ही तालके थाने की हद में लाड़काणो बाईपास से तेज़ रफ़्तार कार ऐं मोटरसाइकिल विच में आमने सामने टक्कर थी पियो आहे, जिन जे नतीजे में 4 ॼणा आहिनि उहे ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि खे इलाइक़े वासियुनि जेको आहे लाड़काणे जे चांडका अस्पताल इमरजेंसी वार्ड आंदो, जिते ज़ख़्मनि जी सट न ते नौजवान आहे राशिद वधो, उहो जेको आहे फौत थी वियो आहे अस्पताल में, ऐं जेके 3 ॼणा आहिनि उहे ज़ख़्मी आहिनि, जिन जो इलाज जेको आहे उहो हलंदड़ आहे। ज़ख़्मियुनि में आहे 15 सालनि जो अजब गुल ऐं 12 सालनि जो आहे अनीस हकड़ो ऐं 13 सालनि जो जेको आहे ज़मीर कुंभर आहे, जिन जो इलाज चाणका अस्पताल इमरजेंसी वार्ड में हलंदड़ आहे। ऐं जेको फौत थी वियो आहे उनजो पुलिस ज़रूरी कार्रवाई बाद लाश जेको आहे वारसनि हवाले कयो आहे। लाश घर पहुचण ते पुरामद थी वियो आहे। जी महिरबानी।